फेमस फोक सिंगर्स ऑफ सिंध जा मशहूर लोक फनकार प्रोग्राम नंबर 6 खणी तव्हांजे साम्हूं आहियूं। उमेद आहे त हीउ प्रोग्राम बि तव्हांखे पसंदि ईंदो। हीउ प्रोग्राम सिंध जे जग मशहूर ॻाइणे ऐं मूसीकार उस्ताद मोहम्मद जुमन जे बारे में आहे। महिरबानी करे इन प्रोग्राम खे ॾिसो ऐं वॉच कयो, सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। सिंधी मूसीक़ी हिकु तमामु वॾी माला आहे। सिंधी मूसीक़ी जी माला मां हिकु अनमोल मोती उस्ताद मोहम्मद जुमन सखीराणी बि हिकु आहे। उस्ताद मोहम्मद जुमन जो असुल नालो मोहम्मद जुमन, संदसि पीउ जो नालो हाजी अहमद ज़ात सखीराणी। ॼमण जो साल 1935। ॻोठु सोरा लसबेला बलूचिस्तान में ॼावा। हुन 1990 में कराची सिंध में हिपेटाइटिस जे करे वफ़ात कई। पाण 1950 खां वठी 1990 ताईं मुसलसल 40 साल मूसीक़ी जे मैदान में सरगर्म रहिया। उन्हनि क्लासिकल, फोक, काफ़ी, गज़ल, सूफ़ी, फिल्म म्यूज़िक में बहिरो वरितो। खेनि मुख़्तलिफ़ क़िस्म जा एवार्ड पिणु मिलिया। उस्ताद मोहम्मद जुमन नामारो क्लासिकल रागी ऐं मूसीकार हो। हू हिकु इदारे जी हैसियत रखंदो हो। उस्ताद मोहम्मद जुमन अनेक सिंधी गीत सिंधी मूसीक़ी खे अर्पिया। संदसि वास्तो मूसीक़ी वारे ख़ानदान सां हो। मोहब्बत दादा शोर मचाया, मोहब्बत दादा शोर मचाया। उस्ताद मोहम्मद जुमन मूसीक़ी जी सिख्या उस्ताद नज़र हुसैन ऐं बड़े वहीद अली ख़ान खां हासिलु कई। हुन अक्सर करे शाह खे ॻायो, पर उन खां अलावा संदसि जेके कलाम मशहूरु थिया, जन शाइरनि जा मशहूरु थिया, से हुआ उस्मान फ़क़ीर, बाबा बुल्ले शाह, मीर अली नवाज़ नाज़ ऐं कुझु ॿिया। पर अक्सर करे संदन लाड़ो शाह जे गीतनि ॾांहुं हो। खबर न काई रंगी रंग बनाया, अंत बहर दी खबर न काई रंगी रंग बनाया, रंगी रंग बनाया। अल्लाह आदमी बन आया, अल्लाह आदमी बन आया, अंत बहर दी खबर न काई रंगी रंग बनाया, अंत। उस्ताद मोहम्मद जुमन सन 1949 में रेडियो पाकिस्तान खे ज्वाइन कयो। इन उते बि शाह खे घणो ॻायो। 1955 में हुन रेडियो पाकिस्तान हैदराबाद में बतौर मूसीकार शमूलियत इख्तियार कई। मशहूर गायिका सुरैया हैदराबादी संदसि शागिर्द हुई। दोस्त पे ही दर आयो, दोस्त पे ही दर आयो, क्यों मिलन जो सायो, क्यों मिलन जो सायो, दोस्त पे ही। उस्ताद मोहम्मद जुमन जे कलामनि वॾी मञता माणी। हिन चंद फिल्मुनि यानी तुंहिंजूं ॻाल्हियूं सॼण ऐं उर्दू फिल्म कालू लाइ पिणु गीत ॻाया। हिन सिंधी, उर्दू, सराइकी ज़बानुनि में कलाम चया।
कजे कहसा जान जो जाना न रहो इश्क हाणे कजे कहसा जान जो जाना न रहो बज़्म खिलवत न रही इश्क जो साम। उस्ताद मोहम्मद जुमन जे शागिर्दनि में सुरैया हैदराबादी, रुबीना कुरैशी, शफ़ी मोहम्मद जुमन, ज़रीना बलोच, ज़ेबुन्निसा, हुसैन बख्श खादिम, सुशीला महतानी वगैरह शामिल हुआ। उस्ताद मोहम्मद जुमन मुत्तहदा अरब इमारात, रूस, हिंदुस्तान, बांग्लादेश, चीन, अफ़गानिस्तान जा दौरा कया। उनखे पाकिस्तान जो सदारती अवार्ड, प्राइड ऑफ परफॉर्मेंस, शाह लतीफ़ अवार्ड, सचल अवार्ड, बेदिल अवार्ड वगैरह मिलिया। संदन बहितरीन दोस्तनि में मशहूर प्रोड्यूसर ख्वाजा इमदाद अली शामिल हो। हू सिंधी मौसीक़ी जो हिकु अमर किरदार आहिनि। मुल्क मली वतन में आऊं कीअं गुज़ारियां, वतन में आऊं कीअं गुज़ारियां, मुंहिंजो मुल्क मली